नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे मना करे तूं मारी थो। ओ साईं ओए बीह त साईं बीह त। खैर ताए पप्पू छो अॼु रस्ते में बीहारियो अथई? साईं तुंहिंजे ई त इंतज़ार में वेठो हुअमि सुबुह कोठी। हिकु त असांजे ॻोठ में तूं अकेलो ई उस्ताद थी वएं। हाणे मुंहिंजी बि दिलि जी ख़्वाहिश थी आहे साईं त मां 2 अखर सिखां इंग्लिश जा। उहे हाणे मूंखे बि सेखारियो साईं। हा इहो त तमामु सुठो आहे, पर रस्ते में त मां तोखे अंग्रेज़ी न सेखारे सघंदुसि। इन जे लाइ करे तोखे रोज़ सुबुह में स्कूल में अचिणो पवंदो। साईं हिन उमिरि में कहिड़ा ॿार तो खिलाई, मूंखे हिते डेली हिकिड़ो अखर सेखारींदा कयो। हिन ई टाइम ते उहे तव्हां स्कूल त ईंदा आहियो न। अगरि जे तूं ज़िद थो करें त ठीकु आहे, तोखे रोज़ हिकिड़ो लफ़्ज़ सेखारींदुमि। अॼोको तुंहिंजो पहिरियों लफ़्ज़ आहे यस। ओ यस ओ यस न रे, यस यस यस। हाणे इहो मूंखे यादि करे सुभाणे ॿुधाइजांइ, ठीकु आहे? यस जी साईं, महिरबानी साईं। यस यस यस। अरे पादर खाने इरादा थी जा? यस अच्छा यस।